हिते अफ़सोसनाक ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। शहदादपुर मां जिथे सांगड़ रोड ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल ट्रक सां टकराइजण सबबि नौजवान फौत थी वियो आहे ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। शहदादपुर में सांगड़ रोड ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल ट्रक सां टकराइजण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। हादसे में हिकु ॼणो ज़ख़्मी बि थियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। हादसो पेश आयो आहे शहदादपुर में सांगड़ रोड ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल ट्रक सां टकराइजी वई, जंहिं सबबि नौजवान फौत थी वियो ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। शहदादपुर मां अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॿुधाए रहिया आहियूं। सांगड़ रोड ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल ट्रक सां टकराइजण सबबि नौजवान हयाती विञाए वेठो, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे।